अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजावेरी ड्रामे में छा चाकर खान हाणे जाबिर खान मथा हमलो करे जाबिर खान के मारे छॾींदो। छा रूंडो आख़िरकार सिकू के हाणे जाबिर वारनि जे खिलाफ भड़काईंदो। छा जाबिर खान हाणे पंहिंजे भाउ कासिम खे आज़ाद कराईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा थी सके मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजे बेलस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाए ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजे टाइम वेस्ट करण करायूं हलूं था पंहिंजी कहानी अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान जेको हो जाबिर खान के साफ़ धमकाईंदो ऐं उन खे चवंदो त अगर जेकॾहिं इन ॻाल्हि में तौर भाउ कासिम ॾोही निकितो त पोइ मां तव्हां ॿिन्ही जो अहिड़ो त ख़ात्मो कंदुसि ऐं पोइ तव्हां ॿिन्ही जो ख़ैर न आहे, पोइ तव्हांजो लाश जीअरे दफ़नाए छॾींदुसि। जाबिर खान चवंदो चाकर खान अगर जेकॾहिं असां ॾोही थियासीं त पोइ भले अव्हां मूंखे मुंहिंजे भाउ खे मारे छॾिजो। बहरहाल तव्हां पहिरियां जेको आहे रूंडे जूं ॻाल्हियूं ॿुधिजो ऐं रूंडे जी हक़ीक़त में का बि हक़ीक़त न आहे ऐं उहो कसम खणी भले तव्हांखे ॿुधाए। चाकर खान चवंदो त रूंडो भले साईं ते हथ खणी चवंदो त पोइ उनजे मथां ज़रूरु एतबार कंदो, हू भले साईं ते हथ रखंदो। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रूंडो जेको आहे सिकू खे भड़काईंदो। सिकू खे चवंदो त तुंहिंजो भलो इन में त तूं चाकर खान सां ॻाल्हियूं न कर ऐं चाकर खान सां ॻाल्हियुनि में न अच ऐं तूं पंहिंजे भाउ जो प्लान कर। अगर जेकॾहिं तूं पंहिंजो भाउ जो प्लान करण में कामयाब थी वए त पोइ हर को माण्हू तोखे शींहं सम्झंदो ऐं तोखे ताना ऐं मेणा केर बि न ॾींदो। जेकॾहिं तूं ईअं ॻाल्हियूं कयो त पोइ हर को तोखे ताना ऐं मेणा ॾींदो। हर को चवंदो त पंहिंजे भाउ जो प्लान बि न करे सघियो जाबिर वारनि सां। उनजे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं हाली फ़िलहाल पंहिंजे भाउ जो प्लान कर। सिकू चवंदो त रूंडा बस पहिरियां हिकु ॿ ॾींहं मां इन चाकर खे ॾिसां, चाकर ॾिसां त छा पियो अची करे ऐं हू कासिम खे कहिड़ी तो सज़ा ॾे। अगर जेकॾहिं हू कासिम खे सज़ा ॾे थो त ठीकु आहे, न त पोइ मां उनखे पाणे ई सज़ा ॾींदुसि ऐं पोइ उनखे पंहिंजे अंजाम ताईं मां पाणे ई पहुचाईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान जेको आहे उहो आख़िरकार इहा सोचींदो त मां आख़िरकार पंहिंजे भाउ खे उतां कीअं आज़ाद करायां। अगर जेकॾहिं मां ईअं अकेलो वियुसि त पोइ चाकर खान मूंखे ॾिसी ऐं मूं मथां माण्हू फेरे छॾींदो, पोइ मां बि उते क़ैद थी वेंदुसि। मूंखे हर हाल में तरीक़े सां कासिम खे आज़ाद कराइणो पवंदो। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।